अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अवी ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अवांजी ख़िदमत में प्रोग्राम पेश कजे थो ख़बरुनि जी दुनिया। 14 जुलाई 2025 सूमर जे ॾींहुं प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया साण करे आऊं अवांजी ख़िदमत में हाज़िर अवांजो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। सभ खां पहिरियां पेश करियूं था ख़ासि ख़बरूं। सिंध में अजीब सूरत हाल, सिफारिश खां सवाइ नौकरी करण बि मुश्किल बणियल। सिंध में हिकु असिस्टेंट कमिश्नर 10 महीननि दौरान 10 भेरा बदिलण ख़िलाफ़ चीफ सेक्रेटरी खे नोटिस मोकिले छॾियाई। क़ौमी कारकुननि खे खंभे गुम करण ख़िलाफ़ सिंध सभा पारां एहतिजाजी मुज़ाहिरा। IBA टेस्ट पास उस्तादनि जो ऑफर ऑर्डर न मिलण ख़िलाफ़ कराची में एहतिजाजी मुज़ाहिरो। जामशोरे मां 3 ॾींहंनि खां गुम नौजवान जो अञा ताईं पतो न पइजी सघियो। वारसनि पारां ॻोल्हा में मदद जी अपील। GS सिंध मुहाज़ जे चेयरमैन रियाज़ चांडियो अवामी राबता मुहिम शुरू करे छॾी। 19 जुलाई ते मिरपुर ख़ास में एहतिजाज जो बि ऐलान। हाणे पेश करियूं था तफ़सीली ख़बरूं। सिंध में सिफारिश खां सवाइ नौकरी करण बि अज़ाब बणिजी वियल। सिंध में हिकु असिस्टेंट कमिश्नर खे 10 महीननि दौरान 10 भेरा बदिली कयो वियो। असिस्टेंट कमिश्नर बार बार बदिलनि खां तंग अची चीफ सेक्रेटरी ख़िलाफ़ पटिशन दाख़िल करे छॾी। मुसलसल बदिलण ख़िलाफ़ दाख़िल पटिशन में असिस्टेंट कमिश्नर इम्तियाज़ मकी मौक़िफ़ इख़्तियार कयो आहे त 10 महीननि दौरान 10 भेरा बदिली कई वई, जंहिंजे करे सख़्त ज़हनी अज़ियत जो शिकार आहियां। कोरंगीअ में मुक़ररी सिर्फ़ 7 ॾींहंनि लाइ कई वई। बार बार बदिलण जे करे नाणे खाते मुंहिंजी पघार पिणु रोके छॾी आहे, जंहिंजे करे परेशान आहियां। GS सिंध मुहाज़ पारां 19 जुलाई ते मिरपुर ख़ास में एहतिजाजी रैली कढी वेंदी। एहतिजाजी रैली जे सिलसिले में GS सिंध मुहाज़ जे चेयरमैन रियाज़ चांडियो अवामी राबता मुहिम जो आगाज़ करे छॾियो आहे। टंडो अलहयार बार खे ख़िताब करण खां पोइ हूअ ज़िले जे मुख़्तलिफ़ सियासी समाजी शख़्सियतनि वटि पहुतो। जंहिं बाद GS सिंध मुहाज़ ज़िले थरपारकर जी कांग्रेस पार्टी में पिणु शिरकत कयाई। GS सिंध मुहाज़ जे चेयरमैन रियाज़ चांडियो जी सदारत में कांग्रेस थी, जंहिंमें मरकज़ी जनरल सेक्रेटरी गफ़ार मिर्जत, प्रेस सेक्रेटरी अयाज़ सोलंकी, मालियात सेक्रेटरी आज़ाद दल, मरकज़ी कमेटी मेंबर इलाही बख़्श चाचड़, मुमताज़ आरिसर, अयाज़ लोलाई ऐं ॿियनि पिणु शिरकत कई। उन मौक़े ते ख़िताब कंदे रियाज़ चांडियो जो चवणु हो त शाख़ूं पकियूं करण जे नाले ते अरबें रुपया हड़प कया विया आहिनि। सिंध में पाणी जी खोट शिदत इख़्तियार कंदी पई वञे। हुक्मरान हथ सां आबादगारनि जो मुआशी क़त्ल करे रहिया आहिनि। रियाज़ चांडियो जो वधीक चवणु हो त मुंहिंजनि मरकज़ी उहिदेदारनि ऐं साथियुनि अवां ॾो ॿुधायो आहे ऐं मां बि अवां ॾो दावत खणी आयो आहियां त दरियाए सिंध ते पंजाब पंहिंजी बदहवासी, लुटमार ऐं पाणी ते कब्ज़े जूं रिथाऊं खणी आयो आहे। पाकिस्तान जा हुकुमरान चवनि था त तरक्याती मंसूबा माना पंजाब, पाणी जा मंसूबा माना पंजाब, सनत कारखाननि जा मंसूबा माना पंजाब, बम्पर क्रॉप ऐं ज़रई मईशत माना पंजाब, आला तालीम माना पंजाब, सेहत जा मरकज़ पंजाब, अमन अमान ऐं ज़िंदगी 24 कलाक रवां दवां ऐं बेखौफ माना पंजाब, खुशहाली माना पंजाब। इहो पाकिस्तान। हितो तव्हां उबावड़े खां रोड टपंदा हो
तैमिया खान ज़िलो शुरू थींदो आहे। दरिया जे सॼे पासे खां वेंदव त डिस्ट्रिक्ट राजनपुर शुरू थींदो आहे। उतां जा रोड रस्ता वण सरसब्ज़ ज़िंदगी ॿुधाईंदी आहे त हे पाकिस्तान आहे। ऐं असां चाहियूं असां कानूनी ऐं कब्ज़ो असां उहे हूं जिन जो दरिया खसियो अथनि, असां उहे हूं जिन जो समुंड चोरायो अथनि, उनजी दौलत पाण खाइनि था। असां उहे आहियूं त असांजे घरनि में गैस कोन्हे, ऊंदाही आहे, असां ग़ुलाम आहियूं। असांजो कोयलो थर खां वठी सिंध जा ॻोठ नथा ॿारे सघनि। पंजाब रोशन ऐं मुनवर आहे छो त पाकिस्तान। असां कब्ज़े की दादागिरी ऐं ज़ुल्म लाकानूनियत ऐं आमरीअ जो शिकार सिंध वासी जे चऊं था त अमुन ॾियो, चवनि था तुम लोग गद्दार हो और बदबख्त हो। जे चऊं था त कोयलो रोज़गार तेल गैस दरिया समुंड कुदरती वसीलनि ऐं माली दौलत जा मालिक हू चवनि था गद्दार। असां गद्दार हूं, तव्हां असांजे लाइ इहे सर्टिफिकेट कनि। तव्हां वटि वफ़ादार केरु आहे? आसिफ ज़रदारी जेको सॼी दुनिया में पढ़ायो वञे थो त बिलावल आसिफ ज़रदारी करप्ट ऐं चोर ऐं बदुनवान। इहो तव्हां वटि वफ़ादार पाकिस्तानी आहे। इहे चोर तव्हांखे मुबारक हुजनि। असांजी चोर ऐं पीपल्स पार्टी जे बदमाशन ऐं पंजाब जे ज़ुल्म मां जान छॾायो, असां ख़ुशहाल थी वेंदा। सिंधी गर्ल्स स्टूडेंट्स तहरीक उमरकोट जो बुनियादु रखियो वियो। शागिर्दियाणियुनि जी विंग जो ज़िले तारीख़ जो पहिरियों बानी इजलास उमरकोट में जलाल जानी बजीर जी मेज़बानी में मुनक़िद थियो, जंहिंमें उहिदेदारनि जी चूंड कई वई। बेनज़ीर बजीर सदर, इशा पली जनरल सेक्रेटरी, कायनात बजीर नायब सदर, फातिमा डिप्टी जनरल सेक्रेटरी, इनशा पली फिनांस सेक्रेटरी, तनज़ीला बजीर प्रेस सेक्रेटरी, ईमान ऑफिस सेक्रेटरी, ज़ुलेखा पली मेंबर तौरु चूंडियो वियो। जॾहिं त गुल हसन पलीअ जी सदारत हेठि थियल इन इजलास में ज़िले सीनियर नायब सदर भलीन राजड़, शिराज बजीर, शाज़े बजीर, अब्दुर्रहमान आज़ाद पली, जीजी ज़रीना उरूज पली ऐं अजवा पली शिरकत कई। क़ौमी कारकुननि ते केस दाख़िल करण ख़िलाफ़ एहतिजाजी तहरीक जो सिलसिलो जारी आहे। जसकम ज़िले दादू जे सदर मंसूर जमाली, जसाफ़ अॻवान दरिया खान पंवर समेत ॿियनि कारकुननि मथां कूड़ा केस दाख़िल करण ख़िलाफ़ जसकम वॻण पारां हिकु वॾी एहतिजाजी रैली कढी वई, जेका रोड रस्तनि खां थींदी प्रेस क्लब पहुती, जिते ख़िताब कंदे अॻवान चयो त सिंध में क़ौमी कारकुननि ख़िलाफ़ ऑपरेशन शुरू कयो वियो आहे। क़ौमी कारकुननि खे मुसलसल गिरफ़्तार कयो पियो वञे ऐं क़ौमी कारकुननि ख़िलाफ़ केस दाख़िल कया पिया वञनि। हुननि मुतालबो कयो त फ़ौरी तौरु केसनि खे ख़तमु कयो वञे। जीअं सिंध स्टूडेंट्स फेडरेशन तरफ़ां सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में 48 कलाकनि जी बुख हड़ताल कैंपनि जो ऐलान कयो वियो आहे। शागिर्दनि, वकीलनि, उस्तादनि ऐं सियासी समाजी कारकुननि खे शिरकत जी दावत ॾिनी वई आहे। इन सिलसिले में नवकोट प्रेस क्लब अॻियां पिणु 15 ऐं 16 तारीख़ ते बुख हड़ताली कैंप लॻाई वेंदी। सिंध सभा मर्कज़ पारां कराची प्रेस क्लब साम्हूं सिंध जे सियासी कारकुननि खे खंभे गुम करण, उन्हनि जा चचरियल लाश उछलण, जुड़तू मुक़ाबलनि, हाफ़िराई ऐं कूड़ा केस दाख़िल करण ख़िलाफ़ कराची में एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। एहतिजाजी मुज़ाहिरे दौरान सिंधी इनाम जी आज़ादी जो पिणु मुतालबो कयो वियो। सिंध सभा अॻवान साथी असगर जमाली पारां सिंधी इनाम जी आज़ादी लाइ बि एहतिजाज कयो वियो, जिते हुन ॻाल्हाईंदे चयो त सिंधी इनाम खे बिना जवाज़ गिरफ़्तार करे ज़िया रंजार हाउस खे बाहि ॾियण वारे केस में फासाए नौशर फिरोज़ जेल में रखियो वियो आहे। हुन चयो त साईं इनाम सिंधी जी केतिरनि ॾींहंनि खां मुलाक़ात में बंदि कई वई आहे। हुन मुतालबो कयो त सिंधी इनाम तां कूड़ा केस ख़तमु करे खेसि आज़ादु कयो वञे।
सिंध सभा जी मरकज़ी अॻवान समीना चांडियो पारां पिणु एहतजाज कयो वियो। प्रोग्रेसिव स्टूडेंट्स फेडरेशन सिंध यूनिवर्सिटी शागिर्द अॻवान ते कूड़ियन FIR ऐं जसाफ़ अॻवान सकलेन सिंधीअ जी जबरी गिरफ़्तारी जी सख़्त लफ़्ज़नि में मज़मत कई आहे। पंहिंजे जारी कयल बयान में प्रोग्रेसिव स्टूडेंट्स फेडरेशन पारां चयो वियो आहे त यूनिवर्सिटी इंतिज़ामिया ऐं रियासत जी मिली भगत आहे, जंहिंसां ही रियासत ऐं सिंध यूनिवर्सिटी इंतिज़ामिया सम्झे थी त शागिर्द FIR ते डिॼी वेंदा ऐं पंहिंजा बुनियादी हक़ घुरणु बंदि कंदा, पर तारीख़ गवाह आहे त मज़लूम कॾहिं बि ज़ालिम जे अॻियां नाहिनि झुकिया। PRSF जामशोरो शागिर्द अॻवाननि सां हर मसइले ते गॾु आहे ऐं मुतालबो करे थी त शागिर्दनि मथां थियल कूड़ा केस ख़तमु कया वञनि, जबरी तौरु खंभे गुम करण वारो सिलसिलो पिणु बंदि कयो वञे। सिंध यूनाइटेड पार्टी पारां अॻूणे डिवीज़नल सदर मंज़ूर मेमन जी यादि में ताज़ियती मेड़ाको मुनक़िद कयो वियो, जंहिंखे ख़िताब कंदे सिंध यूनाइटेड पार्टी जे मरकज़ी सदर सैयद ज़ैन शाह चयो त मंज़ूर मेमन सिंध लाइ जदोजहद कई, सिंध सां संदसि बेलोस वाबस्तगी ऐं अवामी ख़िदमत लाइ संदसि कयल काविशूं सदाईं यादि रखियूं वेंदियूं। संदसि रूह खे दाइमी सकून मिले ऐं संदसि ख़ानदान खे हिन ॾुखे वक़्त में ताक़त मिले। अवामी तहरीक जी मरकज़ी कमेटीअ जो इजलास मरकज़ी सदर एडवोकेट वसंत थरी जी सदारत में D10 पलीजो हाउस कासमाबाद हैदराबाद में थियो। इजलास में चयो वियो त कारपोरेट फार्मिंग ज़रिए सिंधियुनि, बलोचनि, सिरैकियुनि, पश्तूननि खां पंहिंजी धरती खसण जी साज़िश कई वई आहे। बोर्ड ऑफ इन्वेस्टमेंट एमेंडमेंट एक्ट 2023, SIFC 26 आइनी तरमीम ऐं पीका एक्ट जहिड़नि कानूननि ख़िलाफ़ मुल्क जे मज़लूम क़ौमनि ऐं तबक़नि जी सगारी जदोजहद जी ज़रूरत आहे। इन सिलसिले में अवामी तहरीक पंहिंजो किरदारु अदा कंदी, मुल्क जे मज़लूम क़ौमनि ऐं तबक़नि जे सियासी धुरियुनि, अदबी ऐं समाजी शख़्सियतनि सां राब्ते खे तेज़ कंदी। अवामी तहरीक जे इजलास में बलूचिस्तान में बेगुनाह माण्हुनि जे क़त्ल ऐं बाजोड़ में ANP जे अॻवान मौलाना ख़ानज़ेब जे क़त्ल जी सख़्त लफ़्ज़नि में मज़मत कई वई। मोरे भरिसां ॻोठ बजाराणी लगारी जी औरत फज़ीला लगारी ऐं ससु मासूम नियाणी जी ख़ुदकशी ते ॾुख जो इज़हार कंदे चयो वियो त पीपल्स पार्टी सरकार जे अवाम दुश्मन पॉलिसियुनि सबबि सिंध जूं नियाणियूं ख़ुदकशियूं करण ते मजबूर आहिनि। इजलास में चयो वियो त पीपल्स पार्टी जे हुक्मराननि समूरनि इदारनि खे करप्शन जो गढ़ बणाए छॾियो आहे। इहो ई सबबु आहे जो लियारी में इमारतूं किरण वारो लिंग कांडारींदड़ भयानक वाक़ियो थियो। कुझु माण्हुनि जी मोतली सां बेगुनाह फ़ौत थियल माण्हुनि जे खून सां इंसाफ़ नथो थी सघे। सिंध हुकूमत हिकु अवाम दुश्मन माफ़िया बणिजी चुकी आहे। पुलिस पीपल्स पार्टीअ जे ज़ाती कमदार बणियल आहे। सॼी सिंध ख़ासि करे सखर ऐं लाड़कानी डिवीज़न खे धाड़ियुनि जे हवाले कयो वियो आहे। कंहिं बि माण्हू खे जानी ऐं माली तहफ़ुज़ नाहे। अॻवान चयो त सिंध बैराज, हासिलपुर बैराज, भाषा डैम, चोलिस्तान कैनाल समेत मुख़्तलिफ़ कैनाल ऐं डैम ठाहे सिंधु दरिया जो क़त्ल कयो पियो वञे। डैम ख़िते में माहौलियाती तब्दीलियुनि जो सबबु बणिजनि था। डैमनि जी तइमीर फ़ौरी तौरु रोके समुंड खे घुर्बल पाणी ॾेई माहौलियाती तहफ़ुज़ खे यकीनी बणायो वञे। ॿेला वॾी ज़मीनूं कारपोरेट फार्मिंग खे ॾियण बदिरां ॿेलनि जो तहफ़ुज़ ऐं बहाली कई वञे। MQM जे दहशतगर्दनि तरफ़ां सिंध में नवां सूबा ठाहिण जी ॻाल्हि खे मुल्क ख़िलाफ़ साज़िश करार ॾींदे अवामी तहरीक जे अॻवान चयो त सिंध खे बाद करे मुल्क टोड़ण जी साज़िश कंदड़ MQM जे दहशतगर्दनि मथां आइन जे आर्टिकल 6 तहत कार्रवाई कई वञे। अॻवान चयो त मुल्क ते क़ाबिज़ क़ुवतूं ॿबरिलो धरणे जो सिंधी क़ौम खां बदिलो वठण लाइ MQM जे दहशतगर्दनि ऐं कचे जे धाड़ियुनि खे मचाए मवाड़ करे रहियूं आहिनि। सिंधी क़ौम पंहिंजी धरती, दरिया ऐं सिंध जी वहदत जे तहफ़ुज़ लाइ आख़िरी माण्हू रत जे आख़िरी फुड़े ताईं जंग कंदी। पुरअमन जमहूरी जदोजहद खे वधीक तेज़ ऐं सगारो कयो वेंदो। इजलास में अवामी तहरीक जी अॻूणी मरकज़ी नायब सदर हुरुनिसा पलीजो, सिंधी मज़दूर तहरीक जे अॻूणे मरकज़ी जनरल सेक्रेटरी ज़ुबैर नूनारी, अवामी तहरीक जे सीनियर अॻवान न्याज़ मीराणी, दोदो महरी ऐं गुलाब विको जी वफ़ात ते 2 मिंट उथी बीही ख़ामोशी इख़्तियार कई वई।
इजलास में एडवोकेट साजिद हुसैन मैसर, नूर अहमद कात्यार, सत्तार रिंद, लाल जरवार, अब्दुल कादिर रांटो, उमरा समो, राहिल भुट्टो, काशिफ मलाह, इस्माइल खासखेली, मारवी सिंधु, पिरह सुमरो ऐं ॿियनि पिण शिरकत कई। सिंधी अदबी संगत मेहड़ पारां विछड़ी वियल शाइर, अदीब, नसर निगार, बहितरीन मुक़रर ऐं कंपेयर दीदार दानिश कोसे जी 6हीं वरसी जे मौक़े ते तक़रीब मुनक़िद कई वई। तक़रीब जी सदारत नामियारे अदीब मुहक़िक़ सिंध यूनिवर्सिटी जे रिटायर्ड प्रोफेसर आज़ाद काज़ी कई। ख़ासि महिमान जोहर बिरोही, सैयद मोहम्मद शाह रिज़वी, मासूम बुखारी, आज़ाद अनवर कांधरो, नूर खान आदिल सुमरो, दीदार दानिश जो फ़र्ज़ंद जिब्रान दानिश हुआ। जॾहिं त दीदार दानिश कोसे जी अदबी, समाजी, सियासी ऐं ज़ाती ज़िंदगी ते मोहम्मद ख़ान चांडियो, आज़ाद ज़ंगे जो ऐं सैयद मेहरान शाह मकाला पढ़िया। सलीम मक्सी, एडवोकेट सजाद चांडी, नूर मोहम्मद जतोई, जिब्रान दानिश, इम्तियाज़ आदिल सुमरे, आज़ाद अनवर कांधड़े, मोहम्मद शाह रिज़वी, मासूम बुखारी, जोहर बिरोही ऐं आज़ाद काज़ी तफ़सीली रोशनी विधी ऐं ॻाल्हाईंदे चयो त दीदार दानिश खोसो सिंध जी दानिश हो। हुन समाज में मुतहरिक किरदारु अदा कंदे नौजवाननि में शऊर जी आबियारी कई। हूअ मेहड़ शहर ऐं मेहड़ तालुक़े में अदबी, समाजी ऐं सियासी सरगर्मियुनि जो रूह रवां हो। हुन जंहिं जंहिं शोबे खे अपनायो, पंहिंजी महिनत सां उन में नालो पैदा कयो। माण्हू खेसि केतिरनि ई हवालनि सां सुञाणंदा हुआ ऐं संसद दिलि सां इज़त कंदा हुआ। हूअ मुल्की सतह जो कंपेयर हो। हूअ जॾहिं स्टेज संभालींदो हो त माण्हू जी बोरियत ख़तमु थी वेंदी हुई। अवामी वर्कर्स पार्टीअ जी मरकज़ी कमेटी जो 2 ॾींहनि वारो इजलास मुल्तान में मुनक़िद थियो, जंहिंजी सदारत पार्टी जे मरकज़ी सदर अख्तर हुसैन कई। इजलास में सॼे मुल्क मां चूंडियल मरकज़ी कमेटी जे मेंबरनि, सूबाई सदर ऐं सेक्रेटरी शरीक थिया। इजलास में मौजूदा सूरतहाल ते पिणु ॻाल्हायो वियो। उन मौक़े ते अॻवान चयो त मुल्क में जमहूरी जे नाले ते मसनूई सियासी ढांचो नाफ़िज़ कयो वियो आहे, जंहिं में आवाम जी हक़ीक़ी नुमाइंदगी ऐं इलेक्शन जी ख़ुदि मुख़्तियारी ऐं सियासी आज़ादियुनि जो गलो घुटियो वियो आहे। ख़ैबर पख्तूनख्वा, बलूचिस्तान ऐं सिंध समेत सॼे मुल्क में मसइलनि जो हल रियासती जबर ऐं तशदुद वसीले तलाश कयो पियो वञे, जंहिं जे नतीजे में मायूसी ऐं तशदुद पसंदी में वधीक इज़ाफ़ो थियो आहे। इजलास में निशानदेही कई वई त 2024 जे आम चूंडनि में बि ॿियनि चूंडनि वांगुरु शफ़ाफ़ियत न हुई। अदालती ऐं इंतिज़ामी हथकंडनि वसीले पुराणनि लाॾनि खे चूंडनि खां ॿाहिरि रखी कुझु वक़्त लाइ नवां लाॾला इक़्तिदार में आंदा विया आहिनि। इजलास दौरान आम वाहिपे जे शयुनि, बिजली, गैस ऐं दवाउनि जे क़ीमतनि में इज़ाफ़े जी मज़म्मत कई वई, जॾहिं त ज़रई बहरान ऐं पाणी जी खोट खे ख़तमु करण जो पिणु मुतालबो कयो वियो। राणीपुर जे समेवर इलाइक़े जे भरिसां गाजी ॻोठ में मारवाड़ी बिरादरी जी मशहूरु दरगाह हरचंद तां सॼी सिंध मां आयल यात्रियुनि खां फुरत थियण बाद मारवाड़ी बिरादरी में मायूसी ऐं ख़ौफ़ पखिड़ियल आहे। केतिरा ई मर्द ऐं औरतूं घरनि ते महदूद थी विया आहिनि, मज़दूरी करण लाइ केॾांहुं बि नथा वञी सघनि। दरगाह हरचंद ॾांहुं बि ख़ौफ़ सबबि केरु वञण लाइ तयारु न आहे। पुलिस 4 ॾींहं गुज़रण बावजूदि अञा ताईं केस दाख़िल नाहे कयो, न वरी जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ के क़दम खंया विया आहिनि। जसकम जे अॻवान डॉक्टर नज़ीर खोखर ऐं मारवाड़ी बिरादरी जे दर्शनमल कृष्णमल ऐं ॿियनि जी अॻवाणी में दरगाह तां यात्रियुनि खां ॾोहारियुनि पारां कयल फुरलुट वारे वाक़े ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। मुज़ाहिरो कंदड़नि सुबुह देरो पुलिस जी मुजरमानी ख़ामोशी ख़िलाफ़ सख़्तु नारेबाज़ी कई। उन मौक़े ते हुननि चयो त सिंध जूं दरगाहूं जेके अमन जा आस्थाना आहिनि, गाजी ॻोठ जे भरिसां दरगाह हरचंद ते सॼी सिंध मां आयल यात्रियुनि खां हथियारबंद हथियारनि जे ज़ोर ते फुरलुट करे विया आहिनि। लखें रुपयनि जा मोबाइल फ़ोन ऐं ॿियो सामान फुर कयो वियो, सोना ज़ेवर लाथा विया। सोबदेरो पुलिस 4 ॾींहं गुज़रण बावजूदि अञा ताईं के बि क़दम न आहिनि खंया।
जसकम आरिसर जे अॻवान डॉक्टर नज़ीर खोखर जो चवणु हो त सिंध जी असल धरती धणियुनि ग़ैर मुस्लमाननि खे सिंध जी धरती ते रहण न ॾियण जी ही गहरी साज़िश आहे। जसकम हिननि महकूमनि सां हर वक़्तु गॾु आहे। हुननि चयो त ॾोहारियुनि जे ख़िलाफ़ कार्रवाई करे फुर थियल रक़म वापसि ॾियारी वञे। सिंधियन नेशनल कांग्रेस यूनिट लाड़काणो पारां ॿियो स्टडी सर्कल सिंध जे क़ौमी अदीब दानिश्वर असगर सिंधीअ जे किताब क़ौमी तहरीक जो मंशूर जे मौज़ू जमहूरियत छा आहे जे उनवान हेठि यूनिट लाड़काणे जे चीफ ऑर्गेनाइज़र शाहज़ेब चांडियो जी सदारत में थी गुज़रियो। उन मौक़े ते लाड़काणे यूनिट जे अॻवाननि डिप्टी चीफ ऑर्गेनाइज़र मुर्तज़ा सोलंगी, ऑर्गेनाइज़र तारिक उमराणी, कारकुन समीला तुनियो पिणु शिरकत कई। जंहिंखां पोइ उन मौज़ू ते सुवालनि जवाबनि जो सिलसिलो हलायो वियो ऐं दोस्तनि पारां उन मौज़ू ते पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार कयो वियो। सिंधी अदबी संगत शाख झोल जी हफ़्तेवार दस्तूरी ऐं तनक़ीदी गरजाणी मीर अल्लाह बख़्श पब्लिक लाइब्रेरी झोल जे मासूम सांगड़ई हाल में अवेस किरियो जी सदारत में थी गुज़री, जंहिं सांगड़ शाख जे ख़ूबसूरत शाइर पुनल सरेवाल पिणु शिरकत कई। जंहिं गज़ल रज़ाक रावल रिंद गज़ल ग़ुलाम हैदर ख़ासकली फ्लैश फिक्शन में एहसास जे मौज़ू ते मुख़्तसर कहाणी पढ़ी। ख़ुर्शीद क़ाइम ख़ानी जे किताब पिरह जो पांधेड़ो मां टुकरो फुलवाड़ी संगत आॾो पेश कयो वियो। गरजाणी में उमेद अली धारेजो, फ़क़ीर मुलाबख्श संजराणी, अब्दुल अज़ीज़ संजराणी, शाहनवाज़ धारेजो, सतार धारेजो, फ़याज़ रिंद ऐं ॿिया पिणु शरीक थिया। शहदाद कोट में इस्पताल बचायो जदोजहद कमेटी जो अहम इजलास कमेटी जे चेयरमैन कामरेड हयात तुनियो जी सदारत हेठि थियो। इजलास में सरकारी इस्पताल में NICVD जे क़याम, बुनियादी सहूलतनि जी खोट, MS डॉक्टर इसरार लाशारी खे हटाइण समेत ॿियनि मसइलनि जे हल लाइ हलंदड़ तहरीक खे अॼु खां शुरू करण जो ऐलान कयो वियो, जॾहिं त अॼु कोटमोटू चौक ते एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वेंदो। इजलास में हुबदार मिर्जत, ज़ुल्फ़कार मंगसी, रमीज़ राजा तुनियो, मोतबर चांडियो, ज़ुल्फ़कार सीलरो, फैज़ बिरोही, नसीर सीलरो, असद सोलंगी ऐं ॿिनि पिणु शिरकत कई। हालाणी में 1 महीनो अॻु बेदर्दी सां क़तल थी वियल काशिफ़ बांभण जे क़ातिलनि जी गिरफ़्तारी न थियण ख़िलाफ़ काशिफ़ बांभण जी भेण पाक किताब खे झोली में विझी काशिफ़ जे क़ातिलनि जी गिरफ़्तारी लाइ मुतालबो कयो। कड़ियो गहवर शहर में सुजागबार तहरीक जे ॿारनि पारां मुस्तक़बिल बचाइण लाइ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। सुजागबार तहरीक ज़िले बदीन जे अॻवान अशोक कुमार, सिकंदर महेश्वरी ऐं ॿियनि उन मौक़े ते चयो त कड़ियो गहवर समेत बदीन ज़िले में आइस, अफ़ीम, चरस, ठरे समेत हर मनशात सरेआम हलंदड़ आहे, जंहिं सबबि नौजवान नस्ल तबाह थी रहियो आहे। असांखे मनशात न खपे, तालीम खपे, स्कूल कॉलेज खपनि। असां आला इख़्तियारनि खां मुतालबो करियूं था त कड़ियो गहवर समेत बदीन ज़िले मां मनशुआत जो मुकमिल ख़ात्मो आंदो वञे। हुननि चयो त असां ज़िले बदीन जे हर शहर में सुजागबार तहरीक पारां एहतिजाजी मुहिम जारी रखंदासीं। कोटड़ी में मोरे जे ॻोठ बजराणी लेगारी जे ॻोठाणनि मथां मुसलसल पुलिस ऐं हुकूमती ज़्यादतियुनि ख़िलाफ़ जसकम आरिसर जे सॾ ते मरकज़ी अॻवान अब्दुल फताह चना, मोहम्मद अली लगारी, हनीफ़ हालो, फैसल बुरफ़त, अतर कोरीजो, सुहेल शोरो ऐं ॿिनि जी अॻवाणी में एहतिजाजी रैली कढी शहर जो गश्त करे मदीना चौक ते एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। मीरापुर जे मुख़्तलिफ़ शाखनि मूलचंद शाख, मलूक शाख, हेरण डिस्ट्रिल शाख ऐं ॿियनि शाखनि में सारियुनि जी पोखाई जे वक़्त ते पाणी घटि थियण ख़िलाफ़ आबादगारनि शाहरुख़ सुमरो, सैद जहांज़ेब शाह, हाजी अलनो लाशारी, रमज़ान लाशारी ऐं ॿियनि जी अॻवाणी में एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। अॻवान जो चवणु हो त सारियुनि जी पोखाई जे वक़्त ते पाणी जी हथरादू खोट कई वई आहे, जंहिं करे आबादगारनि पारां पोखियल सारियुनि जो ॿिज पिणु ख़तरे में आहे। हितां जे ज़मींदारनि जी आमदनी जो ज़रियो पाणी ते आहे। पाणी न हुजण करे आबादगार मुआशी तौरु कंगाल थी वेंदा। पाणी जी घटिताई खे महीनो गुज़रण वारो आहे, अञा ताईं आपाशी खाते वारनि पाणी जी विर्छ सही न कई आहे। हुननि चयो त पाणी सही न पहुतो त एहतिजाज जो दाइरो वधायो वेंदो। लाड़काणे में व्याजखोर जे धमकियुनि खां तंग अची नौजवान ख़ुदकशी करे छॾी।
लाड़काणे जे हैदरी थाणे जी हद कोराई कॉलोनी में मुबैना तौर व्याजखोर जे धमकियुनि खां तंग अची नौजवान अली मोहम्मद उर्फ़ जानी पाण मथां पिस्टल जो फायर करे ख़ुदकशी करे छॾी। नौशहर फिरोज़ जी आसिफ़ कॉलोनी जी रहवासण शाहीन उर्फ़ समीना गुराहो मुड़ुस जे ज़ुल्मनि ख़िलाफ़ प्रेस क्लब अॻियां एहतिजाज कंदे दाहियो तां दिलशाद सां पसंदि जो परिणो कयो हो, जंहिंमां हिकु न्याणी जो औलाद बि आहे, पर हू ख़र्च ॾियण बदिरां रोज़ानो तशदुद जो निशानो बणाए थो। हुन चयो त गुज़िरियल ॾींहुं दिलशाद मूंसां ठाह करे वरी बयानु ॾिनो त मूंसां हुनजो को बि वास्तो न आहे, न ई मुंहिंजी धीअ खे पंहिंजो करे थो, जेका संदसि धीअ आहे। हू माइटनि जे चवण ते मूंखे दरबदर करे रहियो आहे। हुन मुतालबो कयो त मुड़ुस ख़िलाफ़ क़ानूनी क़दम खणी मूंखे तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे। ख़ैरपुर साफ़ी इतिहाद जो अहम इजलास गंबट में हाकिम भट्टी जी रिहाइशगाह ते थी गुज़रियो, जंहिंमें ग़ुलाम हुसैन चांग, जमाल मोहम्मद, ख़ैर मोहम्मद आमिर, सूफ़ी यासीन राजपुरा, हाकिम भट्टी ऐं ॿिया पिणु शरीक थिया। इजलास में फ़ैसिलो कयो वियो त हाकिम भट्टी सां थियल मसइले जा जवाबदार गिरफ़्तार कया वञनि, ॿी सूरत में सख़्त एहतिजाजी तहरीक शुरू कई वेंदी। PST ऐं JST जे उहिदे लाइ NTS टेस्ट पास कंदड़ उमेदवारनि कराची प्रेस क्लब अॻियां ऑफर ऑर्डर न मिलण ख़िलाफ़ एहतिजाज कयो। उन मौक़े ते हुननि जो चवणु हो त जेकॾहिं हुकूमत जाइज़ मुतालबा न मञिया त बुख हड़ताली कैंप क़ाइमु कई वेंदी। जामशोरे शहर मां 3 ॾींहं अॻु गुम थियल नौजवान जो पतो पइजी नाहे सघियो। वारसनि पारां गुमशुदगी जी रिपोर्ट दाख़िल कराई वई आहे। जामशोरो शहर जे सईदाबाद वासी पोरित टैक्सी ड्राइवर अशरफ अली जामशोरो थाणे ते दाख़िल करायल रिपोर्ट में ॼाणायो आहे त हुबदार अली उनड़, जंहिंजी उमिरि 15 साल आहे, जुमे जे ॾींहुं सईदाबाद में मौजूदु पंहिंजे घर मां निकिरण खां पोइ वापसि नाहे आयो। ॻोल्हा बावजूदि संदसि पतो पइजी नाहे सघियो। हुबदार अली जो ज़हनी तवाज़ुन सही नाहे। हुन चयो त ॻोल्हा में मदद कई वञे। हीअ असीं अव्हांजी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं ख़बरूं। इन ते ई प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया जो वक़्तु पुॼाणी ते पहुचे थो। पंहिंजे मेज़बान हबीब लगारी खे ॾींदा इजाज़त। जॾहिं पेर तेॾहिं ख़ैर। अवांजी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन